नाज़रीन, सिंध जे साहिली पट्टी में पानी जी शदीद खोज खिलाफ ठटे में पीपल्स पार्टी जे सॾ ते आबादगारनि ऐं मक़ामी ॻोठाणनि सख़्त एहतजाज कयो आहे। तफ़सील ॾिसूं था उमर कुंभार जी इन रिपोर्ट में। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बार बार चवन पिया त सिंध जो हिस्से जो पानी कटौती असांखे नामंज़ूर आहे। चश्मा झेलम लिंक केनाल ऐं पंजनत तोसा पंजनत जेको आहे उहो हुननि खोले छॾिया आहिनि। इहे जेका फ्लड केनाल्स आहिनि उन्हनि खोले छॾिया आहिनि त असांजे जेको न सिर्फ़ु ज़राअत खे का पाणी धकु लॻो आहे, पर आउं सम्झां थी त असांजी जेको आहे माहीगीर आहे, असांजो जेको मज़दूर आहे या जेके ही जेके माण्हू आहिनि इहे इन उस में ईअं त कोन आया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में हिकिड़ी उनजो पंहिंजी ॻाल्हि की पंहिंजी डिमांड खणी हिते आया आहिनि। इन हवाले सां जेको आहे असांजी जदोजहद जारी रहंदी। पानी असांजे सिंध जो बंदि लॻो पियो आहे। असांजे जेके नंढा वॾा जेके ज़मीनदार आहिनि उनजो सफ़र गुज़र इन्हनि ते पाणी ते रोज़ी रोटी इन्हनि ते आहे। ॻाल्हि इहा आहे त असां वटि पाणी जी शदीद खोट आहे। सॼे सिंध में खोट आहे, पर ख़ासि करे असांजे ज़िले टटरो या सॼा अवल जेके लाड़ जा ज़िला आहिनि कोटड़ी बैराज ते ई पाणी कोन्हे। असां वटि सॼो जर ठठे ज़िले जो खारो आहे। असां वटि हैंडपंप कोन थो लॻे। इहा असां वटि पोज़ीशन लॻी पई आहे घुसरेला माण्हुनि वटि पाणी कोन्हे आई। अगरि हाणे हीउ जेको धरनो लॻो पियो आहे, तव्हांखे ख़बर आहे त असां इहे पाणी जी खोट जे हवाले सां असांखे असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी हिदायतुनि ते सिंध जे सदर निसार साहब जो इहो शेड्यूल ॾिनल हो, उहो पाण बि हिते पहुचण वारो आहे। 5 शहरनि में हैदराबाद डिवीज़न जे इहो लॻे पियो, 5 ज़िलनि में पाणी जी खोट जे हवाले सां इहो 2 महीननि खां बिलावल साहब इहो इशू उथारियो। इरसा में हर जाइ सिंध हुकूमत ख़त लिखिया, हर तरह सां इहा कोशिशि पई हले त महिरबानी करे पाणी जे हवाले सां मुनसिफ़ाना विर्छ कयो, सूबनि खे पाण में न विड़ायो। पर जेको वफ़ाक़ी हुकूमत न PTI हुकूमत न नियाज़ी हुकूमत जी नाइली ॾिसो त उन मसइले खे हल करण जे बजाए इरसा में जहिड़ो था कराइनि। अवाम जो समूह हिन वक़्तु सूरत हाल ॾिसो पिया, जेको अवाम सॼी ॿाहिरि निकितल आहे। इन करे निकिले रुॻो ठठे ज़िलो न आहे, पूरे सिंध जे मथां मसइलो पियो अचे। पाणी बाक़ाइदा बंदि करे वठनि, इहो इंतकामी कार्रवाई बि असां सां गॾु थिए, ॿियो कुझु कोन्हे। वफ़ाक़ तरफ़ां सिंध के पंहिंजे पूरे हिस्से जो पानी डाउन स्ट्रीम में न छॾण जे सिलसिले में पीपल्स पार्टी तरफ़ां सॼी सिंध में एहतजाजी धरणा मुज़ाहिरा कया पिया वञनि। इन सिलसिले में अॼु पीपल्स पार्टी ठटे जे सॾ ते हिते एहतजाजी धरणो हयो वियो आहे। अचो त इन रहनुमानि खां पुछूं त इन बारे में हे छा था चवनि।